अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल पापनगर जे नई ईंदड़ एपिसोड में आख़िर छा थींदो ऐं वरी छा न थींदो। छा सिकंदर ऐं मलार मिली करे रईस बालाज ख़ान खे ख़त्म कंदा, मतिलब त उन जो उरूज ख़त्म कंदा हमेशा लाइ, ऐं अॻिते हली ड्रामे में छा थींदो। सभई ॻाल्हियूं अॼु तव्हांखे हिन ई वीडियो में ॿुधाईंदासीं। सभ खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असां यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे ऐं घंटी जे बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन पे ऑल करे छॾींदा, जी नई ईंदड़ वीडियो जी नोटिफिकेशन अवां ताईं बावक़्त पहुची सघे। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़ त सोप सीरियल पापनगर जंहिंजे नई ईंदड़ एपिसोड में अव्हां खे ॾिसण वटां मिलंदो त मल्हार वञी रईस सिकंदर ख़ान सां हथ मिलाईंदो ऐं मिली करे रईस बालाज ख़ान खे बर्बाद कंदा, मतिलब त रईस बालाज ख़ान जो उरूज ख़त्म कंदा। छो जो रईस बालाज ख़ान मल्हार जो जीअण जंजाल कयो आहे ऐं राबेल जे मथां बि उनजो नज़र आहे, ऐं मतिलब त बालाज ख़ान मल्हार जे महबूब सां मतिलब त राबेल सां भी शादी करण थो चाहे, मतलब त उन जे करे ही मल्हार उनखे ख़त्म करण थो चाहे। ऐं अॻिते हली थींदो भी ईअं ई, ऐं अॻिते हली मल्हार तमामु जल्द बालाज ख़ान खे ख़त्म कंदो ऐं उन जो उरूज हमेशा लाइ ख़त्म थी वेंदो। उम्मीद आहे त हिन नंढो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जे वीडियो पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। मिलंदासीं कंहिं नए वीडियो सां गॾु, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर वॉचिंग।